कंहिं एम्बुलेंस जो सायरन ॿुधंदा आहियूं त दिलि में ओचितो अहसासु थींदो आहे त शायदि को मरीज़ सीरियस आहे, को हादसो थियो आहे, का फौतगी थी आहे, दिलि झुरी पवंदी आहे, अंदर मां आवाज़ु निकिरंदो आहे त या अल्लाह ख़ैर, या अल्लाह ख़ैर। उन ई हवाले सां अॼु ज़िक्र कंदासीं हिकु अहिड़ी मौतबर शख़्सियत जो जंहिं पंहिंजी हिमत सचाई सां इंसान ज़ात जी इबादत जी हद ताईं ख़िदमत कई। अब्दुसत्तार एधी हिमालय जबल जहिड़ो हौसलो रखंदड़ दुखी इंसान ज़ात जी बग़ैर कंहिं मतभेद जी ख़िदमत कंदड़ झूर पोड़ो तारीख़ 28 फरवरी 1928 ते गुजरात जे स्टेट जूनागढ़ इंडिया जे हिकु नंढड़े ॻोठ बंटवा में पैदा थियो। नंढे हूंदे खेसि ख़ुदा ताला दुखी दिलि अता कई। कुझु सम्झ लाइक़ु थियो त पंहिंजी माउ जी ख़िदमत करणु लॻो। पंहिंजी माउ सां खेसि बेहदि प्यारु हुयो। संसि माउ अक्सर बीमार रहंदी हुई। कुझु वॾो भरो थियो त संसि माउ गुज़ारे वई। उन अलमनाक हादसे खेसि झोरे विधो। संसि दिलि दुनिया खां बेज़ार थी वई। हीउ सदाईं वेॻाणो गुज़ारणु लॻो। 1947 में विरहाङो थियो त हू बि कराची हलियो आयो, जिते महिनत मज़ूरी करणु लॻो, मगर संसि दिलि कंहिं बि कम में न लॻी। पंहिंजी मेमण बिरादरी जी मदद सां हिकु तंबूअ में नंढड़ी इस्पताल जोड़े इंसान ज़ात जी ख़िदमत करणु लॻो। संसि ज़िंदगी जा कुझु सबक़ आमोज़ पहलू हिन रीति आहिनि। हिन पूरी ज़िंदगी कपिड़नि जे 2 वॻनि खां 3 वॻो न सिबरायो। हिकु हेलीकॉप्टर, 2 जहाज़, 1200 एम्बुलेंस, लातइदाद पाणी वारियूं बोट्स, पर हिन पंहिंजे लाइ कॾहिं बि लग्ज़री गाॾी न रखी। हमेशह पंहिंजे एम्बुलेंस में सफ़रु कयो। हिन कॾहिं बि स्पंज जे हवाई चैपल खां सवाइ को नओं सुठो जूतो न पातो। मानी हमेशह यतीम ॿारनि सां गॾु खाईंदो हुयो। इहा बि सादी। हू वाहिद इंसानु हो जंहिं नाजाइज़ ॿार मारण खां मने कई ऐं पंहिंजे घर जे अॻियां झूला रखाए छॾिया त ॿार मारियो न, हिननि पींगनि में विझी वञो, आउं पालींदुसि। हू वाहिद इंसानु हो जंहिं इंसान सां गॾु बीमार जानवरनि जी बि ख़िदमत कई। संसि ज़िंदगी जा लातइदाद कारनामा आहिनि। कहिड़ा बयानु करे, कहिड़ा बयानु कजनि। ही अज़ीम इंसान ज़ात खे यतीम करे 8 जुलाई 2016 ते पंहिंजो दम धणी हवाले करे पंहिंजे हक़ीक़ी मालिक सां वञी मिलियो। संसि जनाज़े नमाज़ में मुल्क जे अहला हुक्मराननि, अवाम, आम माण्हुनि, ग़रीब गुरबे शिरकत कई। संसि मिशन जारी सारी आहे।